चिट्ठियुनि खां छुटाए न वठूं। अचो तव्हां चारे बीहो बाबा। चिट्ठियूं सही। दुल्हन नंबर 1 खुंडुस न मना। जोड़ी जोड़ी ॾिसंदा वञो बाबा, छोटा न कजो। हेॾां दुल्हन नंबर 1 जो लकी विनर केरणी क़िस्मत पवंदो। डेचू केॾे पुट सब कम पो किस्मत जी चिट्ठी किस्मत किस्मत जी चिट्ठी कंहिं न पढ़ी ॾिठी। अचो हथ में हथ ॾियो ऐं हिकु हिकु जोड़ो ठाहींदा आहियूं। उन खां पोइ दुल्हन नंबर 2। क्या बात है। हेॾा असांजो इन जे जोड़े में क्या बात है। दूल्हो नंबर 2 नहीं जोड़ो 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 ठाहियो जोड़ो 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 ठाहियो राजा। पंहिंजो मथो ॾिसी ॻाल्हाए। थोरो सुरको थोड़ो संगत के तव्हां जोड़न जो दर्शन थे। वाह वाह। 3 नंबर संदुली। क्या बात है। संदुली जो जोड़ो आ शिवम। क्या बात। केर कर्मन में भेजियो। अच्छा वाह वाह क्या बात है। हथ में हथ ॾियो बाबा। ॾिसो समय निकिरंदो थो वञे। अगरि समय निकिरियो निके त गोद में खणणो पवंदो। शादी तो छॾियो केरु तलाक बि न वठंदो। महिरबानी करे शांति। अचो हाणे चौथों जेको बचियल आहे पूपा। पूपा पूपा जे साम्हूं क्या बात है। दूल्हो भुंदो। स्टॉक में ॿियो कुझु कान्हे। स्टॉक ये स्टॉक आहे बस आखिरी आहे। खत्म थियो स्टॉक। खत्म स्टॉक क्लियर। ग़लति आहे इहो। हाणे महिरबानी करे ॾिसो टुटो थियो। तारे ॿुॾण में बाक़ी मुनो कलाक पियो आहे। तारे खे बि हाणे ई ॿुधणो हुयो। अचो सभु कम पोइ निपटाईंदासीं। पहिरियों हथ में हथ ॾियो सभई। थोरो पोइ सुरको। अबा वो तो जिंदगी भर निभाणो तो एतिरो न ॾको। थोरो पोइ सुरको। होॾे अचो। पहिरियों हे परिचय परिचय सभु ॻाल्हियूं पोइ ॾके तो साईं। पहिरियों फेरा रेडी। फेरा फेरा ॾियो जल्दी। ॾिसो पहिरों ॾाको त साईं जी दया सां चढ़ी वियासीं। हाणे त तव्हांजो चाहे करे मुंहुं में कुझु थियणो न आहे। छो त फेरा पइजी आहे दादा। ऐं पंहिंजे धर्म में फेरा माना हिकु दफ़ो फेरा पइजी आहे पोइ ईअं सम्झो 84 फेरा चालू थी विया। इहे 84 चकरनि मां निकिरणु मुश्किल आहे। तीअं इन बंधननि में छुटिजणु मुश्किल आहे। हूअं एतिरो समय न हुयो कि पाण हिन जो पहिरियों परिचय वठूं केरु छा कंदो आहे केरु छा न कंदो आहे। मेन कमु निपटाईंदा वञूं। सुभाणे वरी बरसाति पइजी वञे। इन करे बाबा पहिरियों इन जो फेरनि जो कार्यक्रम हिते पूरो थियो। हाणे इन खां पोइ महिरबानी करे हेॾे चारे दूल्हा पंहिंजी पंहिंजी जे साम्हूं बींदा। दुल्हन हेॾे बींदियूं
दूल्हा 2 मिंट हेॾे बींदा हाणे वरमाला क्या बात है वरमाला हाणे वरमाला जो प्रोग्राम जोरदार ताड़ी वॼायो बाबा इन्हनि चइनिनि जो ॾिसो चइनिनि जी शादी में ॾिसो साईं तव्हांखे कीअं सॾु करायो आहे अचो पहिरों वरमालाऊं उन खां पोइ जिंदगी ॿुधण खां तारो ॿुधी वञे हर ॻाल्हि ते तव्हां ईअं जेकर चवंदो भई असां वरमाला न पाईंदो पहिरियों असां भई ॿुधाए त साईं केरु आहे छा नालो अथसि कीअं न डायरेक्ट फेरा वठाए छॾिया अथव चलो ठीकु आहे इहा बि ॻाल्हि हिन जी बराबरि आहे कुझु ॻाल्हियूं रखणियूं पवंदियूं हीअं न वरी चारई मूंखे मिली करे कयूं उहो कमु न हुजे ठीकु आहे हिकु कमु कर वरमाला भले पोइ पाए पहिरियों हिकु परिचय ॾे पंहिंजो हा जय जय समाधि धीरे भेण धीरे रोटी ने खाधी अथव सभिनि के जे समाधि चई न सभिनि जी तूं जो खाई हुई माण्हू ज़ाल बदर भरे भाई परिचय सभई ध्यान सां ॿुधो ॾिस केतिरो लाडलियूं आहिनि वीचारियूं हिते मुंहिंजो नालो आहे मोहिणी मुंहिंजो नालो आहे मोहिणी मुंहिंजी उमिरि आहे 41 मुंहिंजे पप्पा जो मुंह में खोड़ सा आहे इनजे करे मुंहिंजे पप्पा ने मुंहिंजो नालो मोहिणी रखियो आहे हाणे ॿी ॻाल्हि हिकु ॿुधाइणु चाहींदो तव्हांखे मुंहिंजो पप्पा बम्बई जो वॾो सभिनि खां वॾो डॉन माण्हू आहे हाणे तव्हांखे छा लॻंदो आहे मुंहिंजी हीअ पहिरीं शादी आहे मुंहिंजी टीं शादी आहे टीं छॾियो कुझु बि न थियो चुप करण खां सवाइ कुझु रस्तो ई न बचियो पहिरीं जंहिं घोट सां मुंहिंजी शादी थी मासां हुन पहिरीं बार में झगड़ो कयो मां इहा ॻाल्हि मुंहिंजे पप्पा खे ॿुधाई मुंहिंजे पप्पा उतां खां आया सिधो गोली मारे ठिजुम डायरेक्ट मारे रखियो मुंहिंजे घोट खे ॿिए जो छा थियो वरी ॿिए घोट सां मुंहिंजी शादी थी ॿिए छोकिरे सां जॾहिं बि मुंहिंजी ईअं ॻाल्हि थी थोड़ी सी ॻाल्हि ते तू में थी वई ॻाल्हाइण ॻोल्हाइण में थोड़ी ॻाल्हि थी वई मुंहिंजी ॻाल्हि मञे ई न पियो पोइ मां वरी पप्पा खे फोन कई पप्पा हीअं ई ॻाल्हि आहे पप्पा उतां आया सिधो ईअं खंजर खयो कड़ा करे घुसा रखियो उहो बि हली वियो हाणे अगरि हिनखे मूंसां गॾु ज़िंदगी बिताइणी आहे त हिनखे चयोसि कि मुंहिंजी हर हिकु ॻाल्हि मने ऐं सुख सां रहे जेतिरो प्यारु कंदो ओतिरो मां हुनखे प्यारु ॾींदमि न त वरी मां पप्पा खे फोन कंदमि कि पप्पा ॿ वया हे 3 खे बि लुड़काए रखोसि न पुट ईअं न चइबो आहे ॾिसो मर्द इन काणे न हूंदा आहिनि छड़ो घर वारी जी चई पुट तव्हांजो पीउ ठका कंदो वञे मन मर्द बर्दाश्त न मुंहिंजी हीअ ॻाल्हि न हुई मुंहिंजी ॻाल्हि चवण जो मतिलबु न आहे मूंखे सिर्फ़ु जेकी मेन ॻाल्हि आहे हिकु आहे कि भई मूंखे रोज़ 2 पिक्चर ॾिसणु सुठो लॻंदो आहे इन करे रोज़ थिएटर में 2 पिक्चर रेगुलर ॾेखारिजे मां ख़ुशि रहंदमि हमेशह बसि इहो ई हाणे लक्षण बाक़ी रहिजी सोहिणी आहे वरी बि ॾिस ॿाहिरि कर्फ्यू लॻल हुई कर्फ्यू में गोली बंदूक लॻी वञे हा जेतिरी हयाती बाक़ी हुई शांति सां चुप करे जेतिरो सहन शक्ति कंदे ओतिरी उमिरि वधंदे हाणे पंहिंजो परिचय ॾे
पोइ वरी वरमाला चालू। माई सेल्फ 19 years old। छोला एॾो भव में सिंधी विसरी वियो आहे। सिंधी में ॻाल्हाए पुट, सिंधी सम्मेलन कढी छॾंदो मैं तो। मुंहिंजी उमिरि आहे 19 साल। मुंहिंजो नालो सांड्रो। ॿी ॻाल्हि, मुंहिंजो नालो सांड्रो छो पियो, ॿुधो कहाणी सांड्रे जी ज़ुबानी। मूंखे पतंगूं पकड़ण जो ॾाढो शौक़ु हुयो। कट 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 एतिरो वॾो शौक़ु हुयो कि कंहिंजी बि बिल्डिंगुनि ते चढ़ी वेंदो हुयुसि। ॿ टे चकर पप्पा मम्मी मना कयो त मां आदत खां मजबूर हुयुसि, न ॿुधो मान। हिकु भेरो गुस्से में पप्पा मांखे जोर सां धपे चए, भेणा सांड्रो आई छा? उहा ॻाल्हि मांखे दिलि ते लॻी वई, दिलि ते। तॾहिं खां मां पतंगूं पकड़ण बंदि कयूं आहिनि, विकिणण चालू कयूं आहिनि। पंहिंजो बिज़नेस आहे ॾाढो वॾो। भले साल में महीनो विकिणंदो आहे तिरमूरी ते। तोखे मां हाणे ॾींहं में 2 पिक्चर कीअं ॾेखारियां? हिकु महीनो मां कमाईंदो आहियां 11 महीना, बाक़ी भॻवान जे मथां। ॾिस पुट, एडजस्टमेंट करणी पवंदी आहे। तूं बि ॿिनि खे टपकायो थी। हेॾी वॾी एडजस्टमेंट। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पुट, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। असांजो कमु कंहिंजो बि ठाहिण आहे, ड्राइण कान्हे। ॾिसो, धीरे धीरे गंदियूं आदतियूं, किनियूं आदतियूं हमेशह धीरे धीरे वेंदियूं ऐं सुठियूं आदतियूं हमेशह देरि सां लॻंदियूं। धीरे धीरे जीअं तूं हिनखे पंहिंजो प्यारु ॾींदे त हिन जी गंदियूं आदतियुनि खां पासो थींदो। तूं बि पुट डायरेक्ट पहिरें ॾींहं खां ॿ न चओ न, धीरे धीरे त हिकु तरक़ी घटि घटि हिकु पिक्चर जो। हाँ, सुभाणे ॿिए पिक्चर एडजस्टमेंट न थिएसि, माना हे तयारु वेठो हुजे, उहो कमु न हुजे। अचो हिननि जो परिचय। तंहिंखां पोइ महीनो कमाईंदो आहे, तंहिंखां पोइ बि केरु ञामी जामी दुकानदार, मनोहर साड़ियां थियो, केरु बि अची वञे कि पुट मुंहिंजी दुकान तूं फुकट में खण, त बि चवंदोमांसि भाऊ मां सोचे ॿुधायांव थो। माना एॾो धंधे सां प्यारु अथसि। चालू दुकान कोई रेडी ॾे त उहा बि फुकट में, तॾहिं बि सोचींदो भई भाऊ ॿुधायां थो छा हॾनि में महिनत अथसि। जोड़ी भॻवान बाक़ी अहिड़ी ठाती अथई दादा। अचो हिन जो बाबा पहिरों हाणे ख़ुशियुनि जो गलो वरमाला पाए। हाँ, हमेशा पुट खीर जो ध्यानु रखिजे। अचो हाणे ॿियो तव्हां बि वरमाला पाराईंदव कि न? तव्हां बि पहिरियों पंहिंजो परिचय ॾींदव? ठीकु आहे, परिचय ॾियो। अचो दादा। दादा सुदाम चंद जंहिं ॻाल्हि जे लाइ एॾो ॾाढ़ी में साड़ी कीअं लायो पंहिंजे मन जो बोझ। मुंहिंजो नालो पतंजलि आहे। मुंहिंजो नालो पतंजलि आहे। मुंहिंजा गुरु बाबा रामदेव आहिनि।
असांजे गुरुनि चयो हुयो त नाखून सिधा खुजाए, पर मां थोरो वधीक ॿुधंदो आहियां। मां नाखून उल्टा खुजाया, जे कारण मुंहिंजे मथे जा वार ॾाढी ते अची विया। हाणे मां बरोबरि ॿुधण लॻो आहियां। ॿुधण लॻी आहियां। हाणे मां मुंहिंजा नाखून सिधा खुजाईंदी आहियां। कंदो मुंहिंजो साईं अॻिले साल ताईं मुंहिंजा ॾाढी जा वार मथे ताईं अची वेंदा। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो स्वभाव हूंदो आहे। मुंहिंजो स्वभाव आहे त मां ॿारनि खे खुजली खुजाईंदे न ॾिसी सघंदी आहियां। इन करे अगरि केरु ॿार किथे खुजाईंदो आहे त मां पाण हुन ॿार खे पंहिंजी गोदीअ में खणी खुजाईंदी आहियां। ऐं जेकॾहिं हुन खां पोइ बि अगरि खुजली नथी वञे, पतंजलि मैगी खाराईंदी आहियां हुनखे ज़बरदस्ती खा। वाह वाह, ॾिसो चवंदा आहिनि गुरू जो वचन कॾहिं बि ध्यान सां ॿुधणु खपे। इन जे गुरू चयो भई सिधा न खन, हिन वरी उल्टा खसिया, उल्टा खने, इन करे बाबा मथां वार ॾाढ़ी में लई आयसि। पर वरी बि आशा अथसि गुरू जे वचन में भई हाणे साॻियो ई जीअं सिधा नव खुजाईंदी त अॻिले साल ताईं ॾाढ़ीअ वार वरी मथे शिफ्ट थी वेंदसि। अचो हिन जे कर्मनि में केरु पियो। परिचय ॾियो बाबा। जय समाधि। जय समाधि। मुंहिंजो नालो कैप्सूल आहे। मां बाबा रामदेव जो ॾाढो वॾो शिष्य ॾिसो आहियां। ॾिसो आख़िर ॾिसो मालिक लेख लिखंदा आहिनि दादा, ॿिन्ही जो गुरू हिकिड़ो ई लिखियो अथई। क्या बात है। फ़र्क़ु इहो आहे हुन जा वार मथां खां हेठि लही आया, हेठां हा हिन जा मथां जा पोइ हिते हली विया अथसि, पर गुरू हिकु अथनि। वरी बि अॻिते ध्यान सां ॿुधो। ॾिसो ॾिसो अॼु गुरू मिलियो अथव, धीरे धीरे वीचार मिलंदव। पर हे ॾाढी ईअं की अॻिते हा वरी को ॿुधायो तव्हांजो नालो। मुंहिंजो नालो कैप्सूल आहे। मां बाबा रामदेव जो ॾाढो वॾो शिष्य आहियां। मां पंहिंजा वार वॾा करण जे लाइ गुरुजन जे वचननि ते नाखून घसणु चालू कया। उन सां मुंहिंजा अधु वार हली विया। पोइ मुंहिंजो धंधो आहे पणोटा, कंगियूं, फणी विकिणंदो आहियां। नया नया ट्रायल कंदे कंदे मुंहिंजा ॿिया बि अधु वार हली विया। पर त बि मां हिमत न हारी आहे, न मां घसंदो रहंदुमि हमेशह। ऐं लखो साईं ते त अॻिले मेले ताईं मुंहिंजा सॼा वार वापसि अची वेंदा। इहे वाह वाह, छा उम्मीद अथसि वारनि जी बाबा। ॿारनि जी उम्मीद वारनि ते, क्या बात है बाबा। पर हे अचो दाढ़ी वारी ॾियो बाबा वरमाला पायो, पायो वरमाला। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। वाह वाह, क्या बात है। अचो बाबा टियों जोड़ो, क्या बात है। अचो पंहिंजो परिचय ॾियो। हुन खां पोइ ॾिसो तारो ॿुधंदो थो वञे। तारे जो विशेष ध्यानु रखिणो आहे। तारे खे त हाणे कॾहिं मिले थो साईं। मुंहिंजो नालो संदली आहे। मुंहिंजो नालो संदली इन लाइ आहे त मां कपिड़नि धोअण जो कमु कंदी आहियां। मुंहिंजी संदली इलेक्ट्रॉनिक आहे। मुंहिंजो बटण चालू कंदा आहियूं त पाण ई हथ हलणु चालू थी वेंदा आहिनि। इन्हीअ करे मुंहिंजा कपिड़ा जल्दी धोइजी वेंदा आहिनि। जंहिंजे घर में माई न ईंदी आहे त हुनखे तत्काल माई खपे त मूंखे फ़ोन कंदी आहे, कपिड़ा फटाफट धोई ॾींदी आहियां मां। मुंहिंजो ॿियो बि हिकु शौक़ु आहे। ॿियो शौक़ु आहे मुंहिंजो। ॿियो वरी कहिड़ो धंधो तव्हांजो? हे छा आहे? कराट हाणे जीअं ॾिसो नथा नाखून। अरे बाप। घर घर में जेके नंढा ॿार हूंदा आहिनि उन्हनि जूं जुआ, लीका, गटा कढाइणा हूंदा आहिनि त मूंखे सॾु कंदा आहिनि। और नाखूननि तां मां कढंदी आहियां। हिकु हिकु ॿार खे 10-10 रुपया मिलंदा आहिनि। ॾींहं में 7-8 ॿार थी वेंदा आहिनि सिंधी कॉलोनी जा। अञा त गणपति नगर, आदर्श नगर मां बि अञा ऑर्डर ईंदा नी, पर टाइम न हूंदो आहे न। अकेली लेडीज़ किथे किथे पुॼे। वाह वाह,
70-80 रुपया मिली वेंदा नी 2 पिक्चरां मेकअप जो सामान अची वेंदो आहे इन में घर हली वेंदो आहे असांजो। वाह अचो जी। मुंहिंजो नालो तात्या आहे तात्या। मां 22 साल जो आहियां। मुंहिंजे पप्पा मूंखे चयो लटकण लाइ, पर मां हुननि जी ॻाल्हि ई न ॿुधी। इन जो नतीजो मां तव्हांजे साम्हूं आहियां। हिकु बंगलो, उन्ही में 10 रूम, 10 रूमनि में 10 एसियूं। वाह क्या बात है। 4 नौकर, अरे ताड़ी तो बजाए बाबा। 6 कारियूं। वाह उन्ही जे पासे में ख़बर तो केरु रहंदो आहे? मां। उनके पासे में रहंदो आहे? पासे वारे ॿुधाइण छा ज़रूरी एतिरा 10 बंगला 10 कारियूं त पंहिंजे बारे में ॿुधाए न पुट। पंहिंजी प्रॉपर्टी छा थी तोखे? मुंहिंजी प्रॉपर्टी आहे हिकु खट, तौबा 15 अंडरवेयर, 17 गंजियूं। अल्लाह छोकी मां सॼो ॾींहुं अंडरवेयर ऐं गंजियूं में ई रहंदो आहियां। 2 जींसियूं ऐं 3 टी शर्टियूं आहिनि, छोकी कॾहिं बि काॾे बि ॿाहिरि वञिणो हुजे त उहो पाए वेंदो आहियां। उहे बि पासे में जेको बंगलो आहे हुनजा बर्तन चोरी करे विकिणी करे वरितियूं आहिनि। अहिड़ो मुड़ुसु वठी न तो कमाईंदो ई न आहियां। ॾिसो मां केतिरियूं जुआ कढंदुमि ॿारनि जूं। ॾिसो भगवान हक़ीक़त में ॾिसो जोड़ा केतिरा ज़बरदस्त ठाहिराया आहिनि। हे ॾिसो हाणे हिन खे कमाई ॾिनी अथसि। अक्सर ॾिठो वियो आहे किथे बि मर्द कमाईंदो आहे, ज़ाइफ़ां घर जा कम कंदियूं आहिनि, पर पैसो त घर में ईंदो आहे। हाणे ये लेडीज कंहिंजा कपिड़ा धोईंदी, कंहिंजो लीखां जुआ घटा कढंदी, जेतिरा पैसा मिलंदसि हे भले रिकामो आहे। हे घर जी साफ़ सफ़ाई करे वठंदुसि, वरी हिन सदके भॻवानु घर हलाएसि त थो न। इन में सोचो अगरि ॿिन्हिनि ॾे पैसो न हुजे हा त कहिड़ी बि ॻाल्हि में माण्हू सुठी ॻाल्हि सुठो गुण पहिरियों कढी वठे। तव्हांखे मिलियो आहे ख़बर पियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि हिन जा बि नाखून वधीक थोरा वॾा करेसि, पोइ गणपति नगर, आदर्श नगर, लक्ष्मी नगर, TM नगर लाइना करणियूं आहिनि छा असांखे? खणी हिननि खे मोकिलींदी घर। अचो बाबा वरमाला, छो त तारो ॿुधंदो थो वञे, इहा मेन ॻाल्हि आहे। कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को, कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को, बम का जमाना है उड़ा दो साले को। रोना चाहे रो ना पाए, दिल कितना मजबूर है। रोना चाहे रो ना पाए, दिल कितना मजबूर है। किसे पता है कौन बताए, रब को क्या मंजूर है। वाह सभिनि जो दर्द बाक़ी गाननि में जेको वात सां नथा चई सघनि उहो गाननि में तव्हां ताईं पहुचाइनि था। वाह अचो चौथों परिचय। जय समाली। हाणे पंहिंजी उमिरि मां छा ॿुधायां, 5 साल घटि ई पकड़ियो। हा बाप रे। मुंहिंजो नालो पूपा आहे। छा नालो आहे? पूपा। सम्झो था न ॻाल्हि? मुंहिंजो नालो पूपा आहे। वधीक कुझु कमु न कंदी आहियां, बसि मूंखे हिकु बीमारी आहे। भई जीअं माण्हुनि खे मिर्गी बीमारी हूंदी आहे, मूंखे जाते काथे नचण जी बीमारी आहे। काथे हुजे ईअं भेदभाव मन में कॾहिं अॼु ताईं आंदो ई कान्हे। पगड़ियूं हुजनि, सर हुजे, शादी हुजे, नचण बि रहंदी आहे। ऐं शौक़नि जी ॻाल्हि कंदो त शौक़नि जी ॻाल्हि कंदो, मुंहिंजो शौक़ु हिकिड़ो ई आहे, बसि कंहिंखे ईअं तिल ॾिसंदी आहियां, दिलि थींदो आहे ईअं खाई करे मथो खारी सोडा पी छॾां। तिल तिल मथो तिल रतन तुंहिंजो नालो तिल थी भला भरे रहो आखो। ये तो भाई पेंडेड तो दे पहिरों। क्या बात है। ॾिसो शौक़ु ॾिसोसि। अरे बाप रे। मुंहिंजो नालो फुंदू आहे।
माई एतिरी वॾी फैक्ट्री आहे उनमें एतिरी नंढी हवा भरण जी पंप आहे माया 2 सीज़न जा कम आहिनि अरे बाप रे, ॿ वरी कहिड़ा? मां किशमिश में हवा भरी करे अंगूर ॿिए शहरनि में बेचंदो आहियां। क्या बात है, किशमिश में हवा भरे अंगूर, क्या किशमिश बात में है। हवा हाँ, किशमिश में हवा उन्हीं में अंगूर ठाहींदा आहिनि, क्या बात है। ॾिठो कान्हे न कॾहिं, इन खां ख़बर कान्हे। ऐं ॿिए सीज़न में वरी कीअं कॾहिं कॾहिं अंगूर हलंदा कान्हनि न, त उन्हीं अंगूरनि में वरी हवा कढी किशमिश ॿिए शहरनि में बेचंदो आहियां। माने हिकु पंप में ॾिसो घणा कम थो हलाए बाबा। त न मां ॻाल्हि ॿुध, इन्हनि खे फसाए थी, मूंखे फसाए थो, भला मां सम्झायमि चयो कयां थी तोखे, हे ग़लति करे थो, भला बसी तूं आ? काॾे मां 17 मंजिल लॻी पई आहियां, हिकु मालो बि कान्हे चङी तरह। हे सम्झाए हुनखे थोरो। ॾिसो मां तव्हांखे पहिरियों ई चयो, क़िस्मत जी चिठी कंहिं न पढ़ी ॾिठी, जेको जंहिंजे कर्मनि में पियो, हिन ड्रामे जो जॾहिं नालो ई कर्मनि जो फल। हे काथे बि नचंदी, माण्हुनि जा तिला खाईंदी, मालो मायो गलो पकड़दा माण्हू, मां काथे वेंदुमि? शौक़नि खे मारे छॾूं, शौक़ काॾे वञी गलो ॾेई वठां मायो। हिकिड़ो शौक़ उहो मारे छॾूं। न न छो मारे बाबा? उहो ई न बैंडेड लॻाए घुमनि माण्हू, असांजी ग़लती आहे हाणे। जेको दोस्त